ويوم نبعث من كل أمة شهيدا ثم لا يؤذن للذين كفروا ولا هم يستعتبون وإذا رأى الذين ظلموا العذاب فلا يخفف عنهم ولا هم ينظرون وإذا رأى الذين أشركوا شركاءهم قالوا ربنا هؤلاء شركاؤنا الذين كنا ندعو من دونك فألقوا إليهم القول إنكم لكاذبون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. اللہ تبارک و تعالی جے کلام مقدس میں سورۃ النحل جی آیت نمبر 84 کا تلاوت ہے. اللہ سے ایک میں بتایا تھا رسولن جو کم صرف تبلیغ کرنا ہے چپی تبلیغ کرنا ہے. ان کا بعد میں ایمان آن ہر انسان جی پانچی ذمہ داری ہے. اسلام کے اندر کہیں بھی قسم جی زور زبردستی نہ ہے جو کہ زبردستی ایمان کے اندر داخل کرائے ونے اسلام کے اندر داخل کرائے ونے. اللہ تبارک و تعالی تبلیغ جو سلسلہ جاری کرنے فرمایا. اللہ جے پیغمبر تبلیغ ہلائی خصوصا محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جن ہن امت جے لائے پنجے تبلیغ جو حق ادا کرے ویا. اللہ پاک ان قیامت جے ڈیاں کے جڑے قائم کرن فرمائیندہ انہوں اساں سبرن کے اتارے کرے پو اساں انہوں نبیان کا گواہی وٹھنداسے پنجی امتن کے بارے میں تے بدھایو تمام پنجے امتن تائیں اللہ جو جيڪو ڏنل پیغام ہويو وہ پورو پہنچايو نہ پہنچايو. ऐं वरी उम्मतुनि खां बि पुछो वेंदो त अव्हां खे मुंहिंजो पैगाम पूरो पहुतो या न पहुतो. इनकार करण जी कंहिं बि क़िस्म जी गुंजाइश न हूंदी. जॾहिं साम्हूं अल्लाह जो पैगंबर इकरारी हूंदो त पोइ इंसान जी कहिड़ी ज़रूरत हूंदी जो उहो इनकार करे. सो अल्लाह तबारक व तआला क़यामत जो ॾींहुं क़ाइम करे उते सभिनी खां पुछण फरमाईंदो अंबिया किराम खां त ॿुधायो त तव्हां मुंहिंजो प्रोग्राम उम्मत ताईं पूरो पहुचायो न पहुचायो. सभु चवंदा त हाउ साईं असां तव्हांजो प्रोग्राम तव्हांजी उम्मत ताईं पूरो पहुचायोसीं. हुन में कंहिं बि क़िस्म जी कमी कोताही न छॾीसीं. सो क़ुरान फरमाए त वयौम नबअसु मिन कुल्लि उम्मतिन शहीदा. फरमाईंदा असां उथारींदासीं क़यामत जे ॾींहुं हर उम्मत खां हिकिड़ो गवाह. ثم لا يؤذن للذين كفروا ولا هم يستعتبون. फरमाईं त पोइ काफ़िरनि खे ज़र्रे बराबर भी इजाज़त न ॾिनी वेंदी, मोहलत न मिलंदी. अंबिया किराम जॾहिं ॻाल्हाईंदा त इंसान खे कहिड़ी ज़रूरत थींदी जो उहो इनकार करे या उते कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी ॻाल्हि करे जेका नबीअ जी ॻाल्हि जे ख़िलाफ़ हुजे. ऐं फरमाईं त मोहलत आहे दुनिया में, आख़िरत जे अंदर त कंहिं बि क़िस्म जी मोहलत ई न आहे. हिते दुनिया में तव्हां तौबा कयो तव्हांखे मोहलत आहे. अल्लाह खे राज़ी कयो, पंहिंजे अखियुनि मां हिकिड़ो ॻोड़ो हारियो, अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जे ख़ातिर सची तौबा कयो. हेड़ा समुंड ऐं दरिया खां बि वधीक जेकॾहिं इंसान जा गुनाह हुजनि, हता कि ज़मीन आसमान उन जे गुनाहनि सां भरियल हुजे, अल्लाह खे राज़ी करण जी नियत सां सची तौबा करण इंसान जो कमु आहे. रब जो वाइदो आहे ज़िंदगी जा गुनाह मां अल्लाह हुन जा माफ़ फरमाईंदो. इहो ज़िंदगी जे अंदरि इनाम आहे. पर जॾहिं ज़िंदगी ख़तम थी वई त हाणे ज़िंदगी जे ख़तम थियण खां बाद में हाणे कंहिं बि क़िस्म जी मोहलत न मिलंदी. तंहिंजे करे इंसान ॿियनि जो मौत ॾिसी करे सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन ॻाल्हि ते इक्तिबा न करे त शायदि मरणो इन खे हुयो. मरणो असां सभिनी खे ऐं कंहिंजी बि का उमिरि जी का ख़बर या पक न आहे त को नौजवान बाद में मरंदो ऐं पोड़ो अॻु में मरंदो. अल्लाह जो जॾहिं हुकुम ईंदो त नौजवान छा नंढो ॿार बि पहिरियां अल्लाह ॾे हलियो वेंदो ऐं वॾो बाद में वञे त रब जे हुकुम जी कंहिं बि क़िस्म जी कंहिंखे ख़बर न आहे त केरु कहिड़े हुकुम त असुल आहे तयारी इंसान ज़ात जी. उहा तयारी करे आख़िरत जे लाइ ऐं आख़िरत जे तरफ़ जॾहिं रवानो थियो इंसान
त फरमाईंदा उते त को पुछण वारो बि न हूंदो। दुनिया में त इंसान जे लाइ गर्मी ते दी साहु खणण जे लाइ इंसान ॿाहिरि निकिरी थो अचे, कंहिं माण्हू सां ॻाल्हाए त हुनखे राहत मिले थी। ऐं जेकॾहिं क़बर जे अंदरि वेंदो न त उते जेकॾहिं बुरो हूंदो त हुन सां अहिड़ो ख़राबु असरु थींदो जो हुनजी न का सिफारिश कमु ईंदी, न को हुनजी ॾेठ वाट कमु ईंदी, न हुनजी सरदारी कमु ईंदी। अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं न इंसान जी सिफारिश हलंदी, न मलाइकनि जी सिफारिश हलंदी। सिफारिश इंसान जी हलंदी त हुनजे नेक अमलनि जी हलंदी, ऐं हुनजे नेक अमलनि जे बलबूते ते अल्लाह जा अंबिया बि सिफारिश कंदा। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मुशरिक हुजे, काफ़िर हुजे, अंबिया किराम खे इजाज़त ई न हूंदी त न मुशरिक ऐं काफ़िर जी सिफारिश त उन्हनि इंसाननि खे सम्झो त तवज्जो करण जी ज़रूरत आहे त जेके इंसान गफ़लत जे अंदरि ज़िंदगी गुज़ारनि था, ख़ुसूसन जेके गैर मुस्लिम आहिनि, उहे गौर त कनि त पंहिंजी ज़िंदगी कहिड़े अंदाज़ में गुज़ारनि था, अल्लाह वटि कहिड़ो हिसाब किताब ॾींदा। मुस्लमान वटि कम अज़ कम अल्लाह जो किताब क़ुरान त आहे, जंहिं क़ुरान जो मुक़ाबिलो अॼु ताईं काइनात जे अंदरि केर बि न करे सघियो। जॾहिं त बाक़ी काइनात जे अंदरि जेके बि बातिल मज़हब आहिनि, सभिनीनि जा किताब जेके इंसाननि जा लिखियल आहिनि, ऐं जेके अहले किताब आहिनि उन्हनि जा किताब अगरचे अल्लाह जे नबीअनि जे मथां नाज़िल थियल आहिनि, पर उन्हनि जे अंदरि तारीफ़ थियल आहे। जॾहिं तारीफ़ जा उहे पाण क़ाइल आहिनि त पोइ जेको आहे उन्हनि जी सचाई करो, उन्हनि जी मनसूखियत ते दलालत आहे। अल्लाह जो क़ुरान जेको आहे जो उन्हनि जे मथां नासिख़ आहे ऐं उन्हनि जा सभु जो सभु किताब मनसूख़ थी चुका। इन एतबार सां काइनात जा जेके आहिनि यहूदी बि गैर मुस्लिम आहिनि, काइनात जा ईसाई बि गैर मुस्लिम आहिनि, ऐं उन खां अलावा जेके बि काइनात जे अंदरि क़ुरान खे पुठी ॾेई करे जेके पंहिंजा मज़हब हलाइनि था, इहे सभु जो सभु गैर मुस्लिम आहिनि। ऐं गैर मुस्लिम जो आख़िरत जे अंदरि हमेशह जहन्नम जो अल्लाह फ़ैसिलो ॿुधाए। सो फरमाईंदा थुम्म ला युअज़नु लिल्लज़ीना कफ़रू, काफ़िरनि खे कंहिं बि क़िस्म जी मोहलत न मिलंदी। वला हुम युस्तातबून, फरमाईंदा उते कंहिं बि क़िस्म जो उज़र उन्हनि जो क़बूल न कयो वेंदो, भली खणी रड़ियूं कनि, चवंदा ए अल्लाह असांखे मोहलत दे, थोरो वक़्तु असां दुनिया जे अंदरि वञूं, वञी करे नेक अमल करे अचूं। वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा, अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी घड़ी जे बराबरि बि कंहिं इंसान खे मोहलत न ॾींदो। जॾहिं मौत अची पियो, मौत खां बाद में हमेशह आख़िरत जे हवाले इंसान सोचे त सही दुनिया में को नुक़सान थिए, उनजे इज़ाले जो को न को रस्तो हूंदो आहे। जेकॾहिं कुफ्र ऐं शिरक जे अंदरि इंसान इहा दुनिया छॾे वियो त हुनजे इज़ाले जो को रस्तो ई न आहे, सवाइ हमेशह जहन्नम। सो इंसान अल्लाह पाक खां दुआ घुरे पंहिंजे लाइ बि, ऐं जेके काइनात जे अंदरि गैर मुस्लिम रहनि था उन्हनि जे लाइ माण्हू फ़िक्रमंद रहे, उन्हनि खे दावत ॾींदो रहे, उन्हनि जे लाइ फ़िक्रमंद रहे त ए अल्लाह इहे जेके बि हिदायत ॾिना आहिनि, ए मुंहिंजा अल्लाह साईं इन्हनि खे ईमान जी तौफ़ीक़ अता फरमा, ऐं जेके ईमान ते आहिनि या अल्लाह साईं इन्हनि खे तक़वा जी हिदायत जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदा वइज़ा रअल्लज़ीना ज़लमुल अज़ाब फला युख़फ़फ़ अन्हुमुल अज़ाब, फरमाईं जॾहिं ॾिसंदा इहे ज़ालिम अज़ाब खे फला युख़फ़फ़ अन्हुम वला हुम, फरमाईं जॾहिं ज़ालिम अज़ाब खे ॾिसंदा पोइ उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जे अज़ाब खे हल्को न कयो वेंदो। दुनिया में जॾहिं तव्हांखे किताब मिलियो, तव्हांखे क़ुरान मिलियो, तव्हांखे अल्लाह जे नबी अची करे सम्झायो त इंसान उन वक़्त में तव्हां अल्लाह जे क़ुरान खे न सम्झो, रब जे नबीअ जे हुक्मनि जो क़दुरु न कयो, त हाणे आख़िरत जे अंदरि अज़ाब खे ॾिसी करे केॾियूं बुराइयूं कयो, कंहिं क़िस्म जे फ़ाइदे सां। फरमाईंदा वइज़ा रअल्लज़ीना ज़लमू, जंहिं वक़्त में ॾिसंदा ज़ालिम अज़ाब खे ॾिसंदा, फला युख़फ़फ़ अन्हुम, फरमाईंदा उन्हनि जे मथां ज़रे बराबरि बि न घटायो वेंदो अज़ाब, वला हुम युनज़रून, ऐं फरमाईंदा उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी मोहलत न मिलंदी। मोहलत आहे दुनिया जी, जेसीं ताईं इंसान जे मथां हयाती आहे, इंसान जे लाइ मोहलत ई मोहलत आहे, सोचण जी बि मोहलत आहे, तहक़ीक़ करण जी बि मोहलत आहे, ऐं उनखे पंहिंजो रस्तो सिधो अपनाइण जी बि मोहलत आहे। मुंहिंजा दोस्तो जॾहिं हिन निड़गुट खां साहु निकिरी वेंदो, उन खां बाद में मोहलतूं सभु जो सभु ख़तमु थी वेंदियूं। दुनिया जे अंदरि अल्लाह जे क़ुरान जेके इंसान खे दावत ॾियणु फरमायूं त दुनिया जे अंदरि फ़िक्र कयो, आख़िरत में का बि मोहलत न। وإذا رأى الذين أشركوا شركاءهم قالوا ربنا هؤلاء شركاؤنا الذين كنا ندعو من دونك، फरमाईंदा जॾहिं इहे ज़ालिम ॾिसंदा, इहे मुशरिक ॾिसंदा पंहिंजनि शरीकनि खे, जिन खे इहे शरीक कंदा। हाणे शरीक ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ा शरीक उहे जिन खे इन्हनि शरीक बनायो, उन्हनि हिननि खे शिरकत करण जी दावत न ॾिनी। ईसा अलैहिस्सलाम जो क़ुरान में अल्लाह पाक ज़िक्र फरमायो त ईसा अलैहिस्सलाम खां अल्लाह पुछंदो त ईसा तो हिननि खे चयो त मुंहिंजी अम्मा जी इबादत कयो, उनखे महबूद करे मञो। त
वो हज़रत ईसा अलैहिस्सलाम से फरमाइंदो क़ालू सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना फरमाइंदा तुंहिंजी ज़ात पाक आहे फरमाई इन शइ जो मूंखे इल्म ई न आहे जेकॾहिं का ॻाल्हि हूंदी बि सही त तूं मूंखां वधीक ॼाणंदड़ ज़ात आहे ईसा अलैहिस्सलाम ते इक़रार कंदो त हिकिड़ा उहे आहिनि जेके हक़ वारा जिन उन्हनि खे दावत न ॾिनी जीअं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सईदा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं अहिड़े नमूने सां जेके बि अल्लाह जा प्यारा माना शेख अब्दुल क़ादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह हे जेको आहे असांजो बुज़ुर्ग जेको आहे सेण वारो फ़क़ीर हे भिक्षा वारो फ़क़ीर इहे सभु जेके हक़ ते हुया इन्हनि कॾहिं बि कंहिंखे शिरक जी या कुफ्र जी दावत न ॾिनी पोयां जेके उन्हनि जो शिरक वेठा था कनि ऐं उन्हनि खे निस्बत वरी उन्हनि जे तरफ़ वेठा था कनि हालांकि इहे जेके अल्लाह जा प्यारा बना इहे शिरक जा सख़्तु मुखालिफ़ ये शिरक जा सख़्तु ख़िलाफ़ ऐं हिकिड़ा त उहे जिन शिरक जी दावत ई न ॾिनी उन्हनि जे तरफ़ उथी बि अगरि दावा कंदा साईं हिननि खे असां पुॼंदासीं उहे चवंदा असांखे ख़बर ई न आहे तव्हांजी पुॼण जी असांखे छो पुॼो अथव असां तव्हांखे चयोसीं ऐं ॿिया वरी उहे हूंदा जिन उन्हनि खे उन्हनि जे इबादत जी दावत ॾिनी यानी ग़ैरुल्लाह जी इबादत जी दावत ॾिनी ग़ैरुल्लाह जी जिन इबादत जी दावत ॾिनी उहे बि उते टंगिया पिया हूंदा उहे बि न मुशरिकनि सां गॾु जेके जहन्नम जा अज़ाब फरमाईं जॾहिं मां अल्लाह अकेलो हुयुमि तव्हांखे ॿुधायां बि त इबादत जे लाइक़ मां अल्लाह अकेलो आहियां हाणे इन्हनि ज़ालिमनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जिन खे असां पूॼूं था त उहे त पंहिंजो साहु बि पंहिंजे हथ में नथा रखनि वो पंहिंजो पाण खे ज़िंदा बि नथा करे सघनि जॾहिं अल्लाह जो हुकुम आयो त वीचारा पंहिंजे वक़्त ते मौत जे हवाले थी करे अल्लाह जे हवाले थी विया उन्हनि जा जिस्म बि ॻरी विया उहे पंहिंजे क़ब्र मां निकिरण जी सलाहियत बि नथा रखनि इहो तव्हांजी मदद जी कंहिं सलाहियत रखे ऐं जेकॾहिं बिल फर्ज़ इन ॻाल्हि खे मञिजे बि सही त भला उनजे लाइ दलील अल्लाह जो क़ुरान जो हुजे न वहीअ जो दलील हुजे न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जो दलील हुजे न बाक़ी इहे तव्हांजा जेके हथ टोकिया दलील आहिनि साईं जेके ही बि अल्लाह जा प्यारा प्यारा जेकर हिननि सां कयोसीं त छा थी पियो हाणे छा थी पियो को दलील आहे ईअं जेकॾहिं त पोइ वाणे बि चवंदो त जेकर तूं रब खे पूॼे थो तूं काबे खे वञी करे सजदो थो करे मां जेकर पुत खे सजदो कमु छा थी पियो को दलील थोरी हूंदो ईअं त पोइ काइनात जा सभु जो सभु पोइ जेके ज़ानी माण्हू आहिनि उहे बि त दलील ॾींदा बाबा असांखे जेको आहे दिमाग़ फिरियो असांखे शहावत चढ़ी असांजो कारो मोकिलियो त छा थी पियो त मुंहिंजा दोस्त दीन जे लाइ इस बात जे लाइ सिधे रस्ते जे लाइ दलील खपंदो अल्लाह ऐं अल्लाह जो फरमान रसूल जे फरमान जो बाक़ी पंहिंजे कम जा हथ टोकिया माण्हू ॻाल्हियूं ठाहे करे इहे दलील ठाहींदो त पोइ क़यामत जहिड़ी जहन्नम जे अंदरि पियो फरमाईंदा वइदा रअल्लज़ीन अशरकू शुरकाअहुम क़ालू रब्बना उलाइ शुरकाउना अल्लज़ीन कुन्ना फरमाई जॾहिं इहे मुशरिक ॾिसंदा पंहिंजे शरीकनि खे जिन खे शरीक सम्झंदा अल्लाह जो क़ालू रब्बना रब खे कंदा ए असांजा रब हाउलाई शुरकाउना इहे असांजा शरीक आहिनि अल्लज़ीन कुन्ना नदउ मिन दूनिक इन्हनि खे असां तोखां सवाइ सॾींदा हुयासीं तोखां सवाइ इन्हनि खे असां सॾींदा हुयासीं मुंहिंजा दोस्तो काइनात जे अंदरि तव्हां जंहिं बि बातिल वारे जे तरफ़ मुंहुं कंदा न उहो तव्हांखे कॾहिं बि क़ुरान जो दलील कोन ॾींदो बसि किसे जो दलील ॾींदो फिराण जो मौक़ो हीअं थियो हुते जो हीअं थी पियो माना इहो दलील किस्म जे मथां जे करे कहाणनि जे मथां जे करे दीन हुजे अक़ीदो हुजे त पोइ त वणनि वारा अक़ीदा बि दुरुस्त आहिनि उहे बि चवंदा गंगा नदी जेका असांजा मुश्किलूं हल थी करे इहे बुत जेके आहिनि इहे जेके पत्थर आहिनि इहे बि असांजा मसइला हल था कनि पोइ ईअं त हर कंहिंजो मज़हब सचो थी वेंदो उहे तव्हांखे चिट्टो क़ुरान जो दलील कॾहिं बि कोन ॾींदा जंहिंजे अंदरि लिखियलु पियो हुजे त अल्लाह खां सवाइ तव्हां हिननि जी बि इबादत कयो रब खे छॾे करे तव्हां हिननि जा बि सजदा कयो रब खे छॾे करे तव्हां हिननि खां औलाद घुरो या हिननि खां तव्हां मुश्किल जी कुशाई घुरो क़ुरान सॼो भरियो पियो आहे जंहिंजे अंदरि अल्लाह दावत ॾिनी इबादत कयो ख़ालिस अल्लाह जी हर कंहिं नबी इहा जी दावत ॾिनी قال يا قوم اعبدوا الله ما لكم من اله غيره حضرت نوح علیہ السلام بھی دعوت ॾिनी लूत علیہ السلام भी दावत ॾिनी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी दावत ॾिनी सभिनी फरमाया आवाज़ न चयो ए मुंहिंजी क़ौम वारा इबादत कयो अल्लाह जी ज़ात जी अल्लाह का सवा तव्हांजे लाइ कोई बि इबादत जे लाइक़ न आहे क़ुरान भरे पियो فإذا سألك عبادي عني فإني قريب أمن يجيب المضطر إذا دعاه فرمائي मुसीबत जे वक़्त में तव्हां सॾींदा आहियो तव्हांजे सॾ खे ॿुधण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे तव्हांजे सॾ खे ॿुधण वारी ज़ात अल्लाह जी आहे तव्हांजी मुसीबत खे टालण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे अहिड़ो क़ुरान ॾेखारियो कि गैर जे बारे में
हथ जी ॻाल्हियूं ठाहे करे इंसान जा अक़ीदा बर्बाद न कयो। असां वारा जेके जाहिल माण्हू इन जे करे बर्बाद लॻा वेठा आहिनि जो पंहिंजो ताल्लुक़ क़ुर वारनि सां नथा रखनि। उलमा सां माण्हुनि जेको आहे कोशिशि कई त उलमा सां उन्हनि जो रस्तो जेको आहे छिनी छॾियऊं, कंहिं बि ग़ीबत जे ज़रिए सां या को बि उन्हनि जे मथां ठपो हणी करे चवनि त के चवनि त हे ला बीहनि, के चवनि त हीअ जेके पीरनि खे मञींदा ई कोन्हनि, के चवनि त कोई अहिड़े क़िस्म जा दलील ठपा हणी करे उन्हनि खे दीन वारनि हक़ वारनि खां परे कयो। हालांकि पीरनि बुज़ुर्गनि जो को बि दुश्मन न आहे, को बि जेको आहे उन्हनि जो मुखालिफ़ न आहे। सभु जेके अल्लाह जा वली बरहक आहिनि, सभु अल्लाह जा अल्लाह जे रसूल जा आल बैत बरहक आहिनि, अल्लाह जे रसूल जा साहबा बरहक आहिनि। काइनात जा जेके सचा बाना आहिनि, जिन इबादत कई अल्लाह जी दात जी, जेके मुबद आहिनि, सभु बरहक आहिनि, सभु जन्नत जे अंदरि आहिनि। पर इबादत हूंदी ख़ालिस अल्लाह जी दात जी। हाणे इनखे जे करे को माण्हू वकड़ फेराए करे पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु थो करे त वरी करे कयां जी पादर खां त ख़बर पवंदी। फरमाइंदा हाउलाई शुरकाउना الذين كنا ندعو من دونك, फरमाइंदा ये शरीक आहिनि इन्हनि खे असां सॾींदा हुआसीं तोखां सवाइ। फअल्क़ौ इलैहिमुल क़ौल इन्नकुम लकाज़िबून, जेके सचा हूंदा न अल्लाह जा बाना, हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन, शेख अब्दुल क़ादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह, या जेके सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा, अहिड़े नमूने सां जिन खे बि अल्लाह खां सवाइ मुश्किल कुशा सम्झनि था माण्हू, उन्हनि जे साम्हूं ते बीह करे दावा कंदा, उहे उन्हनि खे चवंदा त ज़ालिमो असां तव्हांखे दावत ई न ॾिनी हुईसीं, या तव्हांजी ॻाल्हि तव्हांजे मुंहं में। फअल्क़ौ इलैहिमुल क़ौल इन्नकुम लकाज़िबून, उहे चवंदा तव्हां कूड़ था ॻाल्हायो, असां तव्हांजी दावत थोरी ॾिनी असां। ऐं वॾी ॻाल्हि आहे त शैतान जे लाइ बि क़यामत ॾींहुं माण्हू शैतान जे मथां दावा कंदा, साईं हिन खाना ख़राब असांखे ख़राब कयो, हिन असांखे दावत ॾिनी बुराईअ जी, हे असांखे मस्जिद वञणु न ॾींदो हुयो, हे चवंदो हो त अञा ज़िंदगी पई अथव, हे असांखे आसरा ॾींदो हुयो। इहे शैतान चाहे माण्हुनि जी सूरत में हुजनि चाहे जिन्हनि जी सूरत में हुजनि, शैतान बि अल्लाह वटि चवंदो त रब मां को हिननि खां बाहि खां पकड़े थोरी छॾी वेठो, मां त हिननि खे सिर्फ़ु मशवरो ॾिनो, हे ज़मीन ते भाॻा निपुटा लॻा वेठा, मूं सिर्फ़ु हुननि ते थोरो हथ पोइ अल्लाह चवंदो हलो शैतान बि जहन्नम में, तव्हां बि जहन्नम में, हलो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।